ग्रामी अल्लाह ताला जी लारी किताब कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर हिन बाबरकत महीने जे हवाले सां ईमान वारन खे खास हुक्म कयो वियो आहे। अल्लाह ताला इरशाद फरमाए रहियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, ए ईमान वारो केॾो न सुहिणो सदा, केॾो न सुहिणो हुकुम, केॾो न प्यारो इरशाद जो अल्लाह रब्बुल आलमीन खालिक मालिक पाण ईमान जो सर्टिफिकेट ॾींदे इरशाद फरमाए रहियो आहे, ए ईमान वारो जीअ मुंहिंजा मौला। खिताब ईमान वारन खे असीं उन ते लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवण वारा आहियूं। ईमान वारन खे मुंहिंजो मालिक मिठो चई रहियो आहे, कुतिबा अलैकुमुस सियाम, अव्हां जे मथां रमज़ान मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। दोस्ताने गिरामी, कुतिब बिमाना फ़ुरिज़, अल्लाह रब्बुल आलमीन जल शानहु ईमान वारन खे ईमान वारो सजण खां पोइ इरशाद फरमाए रहियो आहे, अव्हां जे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया विया। या इलाहुल आलमीन कायनात जे अंदर आदम खे मोकिलियो, हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा रूहुल्लाह ताईं 1,24,000 कम बेश पैगंबर आया। या रब्बुल आलमीन ई ख़ुसूसी मेहरबानी असां जे मथां आहे या उन्हनि खे बि रोज़ा ॾिना विया हुआ। रब्बुल आलमीन वाज़िह फरमाए रहियो आहे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में त, ए ईमान वारो अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, न रुगो अव्हां जे मथां पर अव्हां खां अॻियनि उम्मतुनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ। दोस्तो, अॻियनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ हुआ पर उन्हनि जो क़िस्म अलॻि हो, उन्हनि जा महीना जुदा हुआ। कहीं खे शव्वाल जा रोज़ा मिलिया, कहीं खे शुबान जा रोज़ा मिलिया, कहीं खे मुहर्रम जा रोज़ा मिलिया, कहीं खे ज़िलहज जा रोज़ा मिलिया। मुख़्तलिफ़ महीननि में रब कायनात अज़्ज़ व जल उन्हनि खे रोज़ा अता फरमाया, लेकिन मागे सयाम रमज़ान मुबारक जो असांजे लाइ अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात ख़ास इनाम एज़ाज़ तौर अता फरमायो। ही महीनो मिलियो त असां हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां ख़ास एहसान थी मिलियो। ई ख़ास एहसान तो असां जे मथां मुंहिंजे आका मदीने वारे वीर जे सदके थियो आहे। या अल्लाह तुझो हुकुम अखियुनि ते आहे, ईमान अता कई तुझो एहसान, क़ुरान अता कई तुझो एहसान, रमज़ान अता कई तुझो एहसान, मदनी जवान अता कई तुझो एहसान। या अल्लाह इन महीने जे रोज़ा फ़र्ज़ कयई जीअं अॻियनि जे मथां फ़र्ज़ कया विया हुआ। या इलाहुल आलमीन हर इबादत जो को न को मक़सद हूंदो आहे। या रब्बुल आलमीन जेके तो रोज़ा ॾिना आहिनि, रोज़नि रखण सां असांखे छा मिलंदो? अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजो। मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजो।
ए दोस्तान गिरामी, मुझे पाक परवरदिगार इन रमज़ान मुबारक के हवाले से केतिरिन आयतुन में कुरान करीम जे नुज़ूल जो हुक्म कयो, रोज़न की फर्जियत जो हुक्म कयो, एतिकाफ़ जे मुतालिक इरशाद फरमायो, शब्बे कदर जो शान बुधायो। लेकिन मुझा दोस्तान गिरामी, अचो ता सामा पंहिंजे आका मदीने वारे मीर जी दरबार में हलूं। ओ सोना हबीब, ईमान हाथे असां दुआ रब जी सुञाणप मां समझाया, कुरान हाथे नाज़िल थियो, रमज़ान जा रोज़ा जे सदके मिलिया। ओ मुझा सोना महबूब, अव्हां जो कहिड़ो हुक्म। मिशकात शरीफ जी हदीस हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे त शोबान दे आखिर ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे खुतबो ॾींदे फरमायो, ए इंसानो, आका रहमत वारा हबीब कायनात जे लाइ रहमत बणिजी आया। रोज़ा फ़र्ज़ मोमिनन जे मथां आहिनि, पर हिते अल्लाह ताला जो हबीब ईमान वारन खे न इरशाद फरमाए रहियो। अन सलमान अल फारसी क़ाल ख़तबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी आखिर यौम मिन शअबान फ़क़ाल या अय्युहन नास क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन शहरुन मुबारकुन शहरुन फ़ीहि लैलतुन ख़ैरुम मिन अल्फ़ शहर जअल सियामहु फरीदतन व क़ियाम लैलतिही ततव्वअन मन तक़र्रब फ़ी ख़स्लतिही मिनल ख़ैर कान कमन अद्दा फरीदतन फ़ीमा सिवाहु व मिन अद्दा फरीदतन फ़ीहि कान कमन अद्दा सबईन फरीदह फ़ीमा सिवाहु व हुवा शहरु सब्र वस्सब्र सवाबुहुल जन्नह। आका फरमाए रहे हो, हजरत सलमान फारसी रवायत हो करे, शोबान दे आखिरी ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे खुतबो ॾींदे फरमायो, ए इंसानो, तव्हां वटि अज़मत वारो महीनो अचण वारो आहे। उन ई महीने में हिकिड़ी अहिड़ी रात आहे जो 1000 महीननि खां भली आहे। उन में ॾींहं जो रोज़ो रखणु अल्लाह ताला तव्हां ते फ़र्ज़ कयो आहे, ऐं राति जो बीहण यानी तरावीह सुन्नत मुअक्किदा। ऐं उन महीने में जहीं बि नेकीअ जो को बि अमल कयो त उहो सवाब ईअं आहे जीअं ॿियनि महीननि में फ़र्ज़ खे अदा कयो वञे, यानी नफ़िल जे एवज़ फ़र्ज़ जो सवाब। ऐं हिन महीने में हिक फ़र्ज़ जे बदिले 70 फ़र्ज़ जे बराबर सवाब मिलंदो आहे। ऐं उहो महीनो यानी रमज़ान सब्र जो आहे, सब्र जे बदिले सवाब जन्नत आहे। ऐं हिन में मोमिननि जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे, ऐं ग़रीबनि जे ग़म लाहिण जो महीनो आहे। जंहिं माण्हू रोज़ेदार खे अफ़्तार करायो यानी रोज़ो खोलायो, उन जा गुनाह सगीरा माफ़ कया वेंदा, ऐं उन जो कंद जहन्नम खां आज़ाद कयो वेंदो। ऐं जेतिरनि खे रोज़ो खोलायई ओतिरनि रोज़नि जो सवाब मिलंदो, ऐं उन्हनि रोज़ेदारनि जे रोज़े वारे सवाब मां का बि शइ न घटिबी। सहाबी तो फरमाए, ॿुधाए थो, असां अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां सभई अहिड़ा न आहियूं जो रोज़ेदारनि खे अफ़्तार करायूं। पोइ मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो त अल्लाह ताला ही सवाब हर उन खे अता कंदो आहे जंहिं खीर जे ढुक या पाणीअ जे ढुक या खजूर जी खारक ते रोज़ो खोलायो त उनखे उहो सवाब मिलंदो। ऐं जेको रोज़ेदार खे ढो कराए उनखे अल्लाह ताला मुझे हौज़े कौसर मां पानी पियारींदो। जन्नत में वञण ताईं उनखे वरी उञ कोन लॻंदी। उहो महीनो
जो पेरियों ॾांहुं को रहमत, विच वारो ॾांहुं को बख़्शिश, आख़िरी ॾहो दोज़ख खां आज़ादी आहे। ऐं हिन महीने में जंहिं माण्हू पंहिंजे ॿारनि यानी मुलाज़िमनि सां हलकड़ाई कई, यानी उनखां मज़दूरी घटि कराइण, कमकार घटि कराइण, उन्हनि मालिकनि खे अल्लाह ताला माफ़ कंदो ऐं उन्हनि खे जहन्नम खां आज़ादी अता फरमाईंदो आहे। इहो ई सबब आहे जो असांजी गवर्नमेंट मुलाज़िमनि जे आम नौकरीअ वारे वक़्त में घटिताई कंदी आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं को नौकर चाकर रखण वारो आहे उहे बि पंहिंजे उन्हनि मुलाज़िमनि जे मथां आसानी कंदो। हिन भलाले महीने जे सदके मुंहिंजे आका मदीने वारे अमीर फरमायो रब्बुल आलमीन उनखे गुनाहनि जी माफ़ी अता फरमाईंदो। दोस्तो हिन हदीस मां रमज़ान मुबारक जा 4 नाला साबित थिया। नंबर पहिरियों माहे रमज़ान, नंबर ॿियो माहे सब्र, नंबर टियों माहे मसावात, नंबर चौथों माहे मुबारक। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिन महीने में हिकिड़ी इहा बि ख़ासियत ॿुधाई जो हिन महीने में हिकिड़ी क़द्र जी रात 1000 महीननि खां भली आहे। ॿियो त मोमिन जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे। बेशक इहा ॻाल्हि सिज खां वधीक रोशन आहे जो ग़रीब मिस्कीन माण्हू जन खे रोज़े खोलण जी वक़्त ते तरह तरह जा फ्रूट ऐं ताम नसीब थियनि था ऐं ईद उल फित्र ते नवां कपिड़ा हर हिकु माण्हू वठे थो। इहो रमज़ान मुबारक जी भलाई ऐं मुंहिंजे आका मदीने वारे अमीर जे दुआउनि जो असर आहे। ऐं वरी मागे सब्र मां अहिड़े त सब्र जी तौफ़ीक़ अता थिए थी जंहिंजी हद न आहे। जीअं शाम जे वक़्तु रोज़ेदारनि खे उञ ऐं बुख लॻंदी आहे ऐं हलाल ताम ऐं क़िस्मनि क़िस्मनि जा फ्रूट मौजूदु हूंदा आहिनि, खाइण जी ताक़त बि हूंदी आहे। उन जे बावजूदि मुंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जे हुक्म जी ताबेदारी कंदे सब्र करे उहो पंहिंजे बान पहुचण जो सबूत ॾींदो आहे। तां हुक्म जो बंदो आहियां, हुक्म थिए त खावां, जेकॾहिं मन थिए यानी रोज़े रखण जो हुक्म मिले तो सब्र कंदो आहियां। जंहिं शख्स रोज़ेदार खे रोज़ो खोलायो उन शख्स जे लाइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिशारत ॾिनी त उनखे अल्लाह ताला मुंहिंजे हौज़े कौसर मां पाणी पियारींदो। छो त जीअं दुनिया में उञ ऐं बुख लॻंदी आहे ईअं क़यामत जे मैदान में वध खां वधि उञ लॻंदी ऐं पाणीअ जी उते सख़्त ज़रूरत पवंदी। उते रोज़ेदारनि खे आबे कौसर मां प्यारियो वेंदो। सकरात ऐं क़ब्र ऐं हशर वारियूं समूरियूं उञूं ऐं तकलीफ़ूं ख़त्म थी वेंदियूं ऐं हौज़े कौसर जे पाणी पीअण सां जन्नत में वञण ताईं का बि उञ न लॻंदी। थोरो गौर कयो त अहिड़े हौज़ खे मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ॾांहुं इज़ाफ़त ॾेई फरमायो मुंहिंजो हौज़। हिन हदीस मां साबित थियो त अल्लाह ताला हुज़ूर नबी नामदार खे हौज़े कौसर अता फरमायो आहे। जीअं क़ुरान करीम जी सूरत कौसर में इरशाद फरमायो वियो इन्ना कौसर महबूब बेशक असां तोखे बेशुमार खूबियूं अता फरमायूं। कौसर बेमाना घणे का घणो यानी घणा फज़ाइल इनायत करे समूरी खल्क का अफजल कयो। ज़ाहिर हुस्न बे ॾिनो, बातनी हुस्न बे ॾिनो, आली नसब बे ॾिनो, नबूवत बे अता कई, क़ुरान करीम भी ॾिनो, हिकमत ऐं इल्म में शफ़ाअत ऐं हौज़े कौसर मक़ाम महमूद खे ॾिनो। घणी उम्मत ऐं दीन जे दुश्मननि ते ग़लबो ॾिनो ऐं घणियूं फ़तेहूं ऐं बेशुमार नेमतूं जेके अॻियनि उम्मतुनि खे न मिलियूं हो। ओ मुंहिंजा सोना महबूब मूं रब्बुल आलमीन उहे सभु तोखे अता करे छॾियो। दोस्ताने गिरामी हौज़े कौसर जो ज़िक्र थी रहियो आहे। मिशकात शरीफ जी कबी हदीस आहे
हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझो हौज़ महीने जे पंद जेतिरो आ ऐं चारई पासा यानी चैनी पासन खां बराबर आहे। हाँ वो महीने जो पंद हिन दुनिया वारो या आखिरत वारो यो अल्लाह जे हबीब मख्फी रखियो उन मदीने वाले मीर जो कुछ असा के बुधायो असा के मञणो हुजूर फरमायो वो मुझो होज जेको अल्लाह ताला मुखे अता कयो महीने जे पंद जेतिरो चैनी पासन खां बराबर उन जो पानी खीर खां वधीक अच्छो मुश्क खां वधीक खुशबूदार उन जा प्याला आसमान जे तारन जे मिसल ऐं जही उन मां पीतो तो उनखे वरी कॾहिं बे उञन लॻंदी। हिन में मुझे आका मदीने वारे मीर पंहिंजे हौज़े कौसर जो शान बयान ॿुधाए रहा आहिनि, शान बयान फरमाए रहा आहिनि त अल्लाह ताला मूंखे अहिड़ो हौज़ अता फरमायो जंहिंजी ड्रेग ऐं वेकर चइनी पासन खां हिक महीने जे पंध जेतिरी आहे, जंहिंजो फ़ासिलो अज़ीम शान आहे। जन प्यालनि में कौसर जो पाणी पियारियो वेंदो उन्हनि जो तादाद आसमान जे तारनि जेतिरो आहे। आसमान जे तारनि वांगुरु प्याला चमकंदड़ हूंदा। साबित थियो त मुंहिंजे आका मदीने वारे मीर खे कौसर जे प्यालनि ऐं आसमान जे तारनि जे तादाद जो बि इल्मु आहे। हुजूर फरमायो आसमान जे तारन वांगुरु चमकंदड़ प्याला हूंदा। यकीनन मुझे आका रहमत वारे हबीब के यो हौज़े कौसर अता कयो वियो आहे जेको कहीं बि खे न मिलियो। ए मुझा दोस्तान गिरामी अचो कि कभी हदीस मुझे आका रहमत वारे हबीब जी पढ़ो। हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रवायत बुधाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक मुझो हौज़ वॾो आहे ईल खां अदन जे फासले ताईं ज़रूर हो बर्फ खां अच्छो आहे ऐं माखी खीर सां मिलायल काब वधीक मिठो आहे। उन जा थाम आसमान जे तारनि खां घणा आहिनि। दुनिया में खीर ऐं माखीअ जो ज़ाइक़ो असां ॾिठो आहे, लेकिन मुंहिंजे आका फरमायो मुंहिंजे हौज़े कौसर जो ज़ाइक़ो उन खां बि वधीक भलो आहे। ये हदीस शरीफ तमाम वॾी आहे। हिन जो थोड़ो हिस्सो मूं अवां साम्हूं बयान कयो। हिन हदीस में मुझे आका फरमायो ईलह खां वठी अदन ताईं मुझो हौज़ आहे यानी एतिरे वॾे फ़ासिले ते हौज़े कौसर हूंदो। ईला शाम ऐं यमन जे सरहद जो हिकु शहर आहे। कुछ रवायतुनि में अम्मान ऐं सुना खां मदीने मुनव्वरा जो भी ज़िक्र आहे। हासिल मक़सद त किथे बर्फ़ जी तशबीह ॾिनी वई आहे, किथे ज़ाइक़े ले माखी खीर सां मिलायल मिसाल ॾिनो वियो आहे। उन्हनि मिसालनि मां मुराद त बेशुमार ऐं बेमिसाल हौज़े कौसर आहे जंहिं जो मिसाल मुंहिंजे आका बयान फरमायो त उन जो शान ॿिए कंहिंजी ज़ुबान या कलम खे ताक़त नाहे जो बयान करे सघे। मिक़दार हौज़ बाबत इख्तिलाफ़ आहे। हिकु रवायत में महीने जो पंध, ॿी रवायत में इलाही अदन खां वधीक मिक़दार हौज़ बाबत मुंहिंजे आका मदीने वारे मीर बतौर तमसील बयान कयो। हर को पंहिंजे पंहिंजे सम्झ मुताबिक़ उनखे परोड़े सघे। हालांकि हक़ीक़ी उन हौज़ जो मिक़दार त मुंहिंजो मदीने वारो मीर पाण ॼाणंदड़ आहे। हुजूर जा हौज़ बहन हिकु मैदान हशर में ॿियो जन्नत में, ॿिन्ही जो नालो कौसर आहे। मशर वारे हौज़ जो पाणी मोमिननि खे पियारियो वेंदो। बादशाह फरमाइनि था त हौज़े कौसर हिकिड़ो ई आहे। उन हशर में हिकु नहर ईंदी। तमामु नबियनि सगोरनि जो अलॻि अलॻि हौज़ हूंदो, पर मुंहिंजे आका मदीने वारे जे हौज़ जो नालो कौसर आहे जंहिंजी माना घणे खां घणो